सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता। कुछ ॾियो सुनो लठ में दे शरण में ॾियो या तार रखो। सही है। सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तबिऊ खुतवातिश शैतान इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां दिल जी मोहब्बत सां ऐं वॾे आवाज़ सां सलाह जरी पढ़ो। मां घणो टाइम न वठंदुसि, बयानात थी चुका आहिनि। पंहिंजो नालो मिड़े लिस्ट में लिखाइजे। थोरो मूंसां साथ ॾियो त आख़िर में दुआ ख़ैर घुरूं। सभु वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिही व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी, मुंहिंजा बुज़ुर्ग ऐं भाइरो, ये मुहर्रम हराम जो महीनो हली चली रहियो आहे। इन महीने जी पहिरीं तारीख़ ते हज़रत उमर साईं जी शहादत थी आहे ऐं 10 तारीख़ ते हज़रत इमाम हुसैन जी साथियुनि ऐं भाइरनि ऐं बचड़नि समेत शहादत थी आहे। अज़ीज़ो, तव्हां निहारींदव हज़रत उमर साईं जी शहादत ॾे, तॾहिं बि तव्हांखे निमाज़ यादि ईंदी, निमाज़ नज़र ईंदी। जे हज़रत इमाम हुसैन जी शहादत निहारींदव त तॾहिं बि तव्हांखे
नमाज याद ईंदी, नमाज नज़र ईंदी। अॼु असां तव्हां नमाज खे मामूली बणाए छॾियो आहे। चङनि भलनि में नमाज हली वई। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, मां लंबो चौड़ो आहे न कंदुमि। मां इहा गुज़ारिश कंदुमि त महिरबानी करे पाण में पंहिंजनि घर भातियुनि में नमाज़ पैदा कयो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जेको नमाज़ नथो पढ़े उहो हुसैनी न आहे। जेको नमाज़ नथो पढ़े उहो हैदरी न आहे। जेको नमाज़ नथो पढ़े उहो नबी साईं जो ग़ुलामी न आहे। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, मां मोदबाना तव्हांखे गुज़ारिश थो कयां, महिरबानी फरमाए नमाज जो एहतमाम कयो। नमाज खे कज़ा न कयो, मामूली न बणायो। ईअं न थिए जो क़बर क़यामत में रत जा फड़ारो। हे क़ुर मजीद मुंहिंजे हथनि में आहे। हे मां मथे ते थो रखां, हेॾे निहारियो। सभु सियाणा सेवता वेठा हो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, नबी साईं फरमायो जंहिंमें नमाज न आहे उहो साम्हूं न आहे। हज़ूर जा लफ़्ज़ थो ॿुधायां। नबी साईं फरमायो जंहिंमें नमाज न आहे उहो मुंहिंजे आल बेतनि जो न आहे। जंहिंमें नमाज न आहे उहो मुंहिंजे असहाबनि जो न आहे। साईं जन फरमायो बेनमाज़नि जो मूंसां या मुंहिंजे आल बेतनि सां या मुंहिंजे असहाबनि सां वास्तो ई न आहे। बेनमाज़ क़यामत जे ॾियारे फिरौन सां गॾु वञी जहन्नम जी बाहि में किरंदा, निमरूद सां गॾु वञी जहन्नम जी बाहि में किरंदा, इब्राहिम सां वञी जहन्नम जी बाहि में किरंदा। साईं जन फरमायो बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे काफ़िरनि सां गॾु उथंदा, काफ़िरनि सां गॾु जहन्नम जी बाहि में वञी किरंदा। अॼु असां तव्हां वॾा सुस्त थी विया आहियूं नमाज़ जे बारे में। चङा भला माण्हू नमाज़ नथा पढ़नि, घरनि में नमाज़ न आहे। क़ुर मजीद में अल्लाह ताला फरमाया कीमुस्सलात वातुज़ ज़कात वअतसिमू बिल्लाहि हुवा मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, लाकाने गिरदो आया मुसलमान। अॼु असां मुसलमाननि में वॾी सुस्ती थी वई आहे जो नमाज़ जहिड़ी शइ खे असीं अहमियत ॾियण लाइ तयारु न आहियूं। अॼु असांजे मर्दनि में नमाज़ हली वई, अॼु असांजे अमड़नि भेनरुनि में नमाज़ हली वई, अॼु असांजे घरनि में नमाज़ हली वई। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, संभालियो पाण नमाज़ छॾे। तव्हां कॾहिं बि फ़र्द वारी ज़िंदगी नथा गुज़ारे सघो। नमाज़ छॾे कॾहिं बि आराम वारी ज़िंदगी गुज़ारे नथा सघो। नमाज़ छॾे कॾहिं बि ख़ुशीअ वारी ज़िंदगी नथा गुज़ारे सघो। जेकॾहिं तव्हांखे दुनिया वारी ज़िंदगी, क़ब्र वारी ज़िंदगी, आख़िरत वारी ज़िंदगी, आराम फ़र्द ख़ुशी वारी गुज़ारणी आहे त नमाज़ जा पाबंद थियो। पोइ ॾिसो त अल्लाह कीअं त तव्हांजी दुनिया वारी ज़िंदगीअ खे बि जन्नत बणाए त क़ब्र क़यामत बि तव्हांजे लाइ अल्लाह कीअं थो सिंगारे संवारे छॾेव। मां अल्लाह जी ज़ात जो कसम खणी थो चवां, मां क़ुर शरीफ़ जे सदके सिंध ऐं बलोचिस्तान घुमी चुको आहियां। मां नमाज़ी भी मिलंदा, बेनमाज़ी भी मिलंदा, पर नमाज़ी मूंखे ख़ुशि नज़र आया आहिनि, नमाज़ी मूंखे खिलंदे नज़र आया आहिनि, बेनमाज़ी मूंखे रोईंदे नज़र आया आहिनि, बेनमाज़ी मूंखे तड़पंदे नज़र आया आहिनि।
असां तव्हां ॾींहुं राति डॉक्टरनि जे कढूं त असांखे हितां सिहत मिले, असां ॾींहुं राति बंगलनि जे कढूं त असांखे ख़ुशी मिले, असां ॾींहुं राति पैसनि जे कढूं त असांखे ख़ुशी मिले। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ख़ुशी रात फरात पैसनि में न आहे, बंगलनि में न आहे, जायदादनि में न आहे, मिल्कियतुनि में न आहे। ख़ुशी आहे अल्लाह जी निमाज़ में। इज़ा हज़ब अमरुन बादर सलाह, जेॾा बि तव्हांजा कम हूंदा निमाज़ में वेंदा वेंदो बिना देर जे तव्हांखे अल्लाह फरद नसीब फरमाईंदो। फरमाया ला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। अञा वरी आवाज़ सां जुनैद जमशेद जो बयान चवे थो, मां जेका ख़ुशी राग में पियो ॻोल्हियां, जेका ख़ुशी दुनिया में पियो ॻोल्हियां, माल ऐं मिल्कियत में पियो ॻोल्हियां, उहा ख़ुशी मूंखे अल्लाह मस्जिद मूं नसीब फरमाई, निमाज़ मूं नसीब फरमाई। और मुंहिंजा अज़ीज़ो, अॼु सब मां 99% मुसलमान जेके बीमार था रहनि, बेचैन ऐं परेशान था रहनि, वजह इहा यादनि हाँ बेनमाज़ी निमाज़ नथा पढ़नि, तॾहिं हिननि जे चोगिर्द अल्लाह ताला बीमारियूं फैलाए छॾियूं आहिनि, चोगिर्द अल्लाह ताला परेशानियूं फैलाए छॾियूं आहिनि। हाँ निमाज़ पढ़ंदा वञूं त परेशानियूं ख़त्म थींदियूं वञेव। अम्मन युजीबुल मुज़्तरा इज़ा दअाहु वयक्शिफु सूअ वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाह कलीलन मा तज़क्करून। वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजो प्यारो नबी, मुंहिंजो सोनो नबी बि पाण जॾहिं ग़मगीन थींदो निमाज़ पढ़ंदो, कुर्रतु ऐनी फी सलाह, नबी सईं फरमायो मुंहिंजे अखियुनि जो ठार निमाज़ आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में पंहिंजे ग़म खे ख़त्म करण जे लाइ निमाज़ पढ़ंदो रहियो, निमाज़ पढ़ी पंहिंजे ग़म खे रफ़े दफ़े कंदो रहियो। हज़रत इमाम हुसैन ॾे निहारियो त करबला जे मैदान में तीरनि तलवारनि जी बरसात में अहिड़े ॾुखे वक़्त में भी निमाज़ नथो छॾे। अल्लाहु अकबर कबीरा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, पैगाम तो ॾिनो वञे हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान मां त निमाज़ एॾी वॾी अहमियत वारी त मां इमाम हुसैन बुख त बर्दाश्त करे सघां थो, मां उञ त बर्दाश्त करे सघां थो, मां बचड़ा त शहीद कराए सघां थो, मां भाइर त शहीद कराए सघां थो, हाँ मां दोस्त यार त शहीद कराए सघां थो, पिछाड़ी पाण त शहीद थी सघां थो, पर निमाज़ कज़ा नथो कयां। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, एॾी निमाज़ जी अहमियत तव्हां असांखे हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में समझायो। पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन शहीदी निमाज़ में तो थिए, ज़ालिम तीरदान खंजरदान तलवार थी हले, सिसी मुबारक धर मुबारक को धार थी वञे, पोइ बि ज़ुबान ते जारी आहे सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। अञा वॾे आवाज़ सां अल्लाहु अकबर कबीरा। केड़ो अंदाज अख्तियार कजे, केड़ो वाइदो करे, केड़ो वाइदो कजे, केड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए, केड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए ॼण जेके तव्हांखे असरअंदाज थियनि। अलाए
तमाशा थी आहे मुसलमान के जो नमाज के अहमियत ॾियण लाइ तयार न आहिनि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दिल रत जा घोड़ा थी रोए जाथे था वञो हिकिड़ी ॻाल्हि आहे साईं नमाज जे मौज़ूअ ते ॻाल्हायो साईं नमाज जे मौज़ूअ ते ॻाल्हायो नमाज जे मौज़ूअ ते ॻाल्हायो अॼु मुसलमानों सफ़ा नमाज मोकिलाए वई आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो तॾहिं त परेशान लॻा पिया आहियूं तॾहिं त असांखे बरसातियूं छॾनि ई नथियूं तॾहिं त अज़ाब अल्लाह जो वञे ई नथो तॾहिं त तूफ़ान असांखे छॾनि ई नथा तॾहिं त करोना असांखे छॾे नथी तॾहिं त ॾुख असांखे छॾे नथो तॾहिं त आफ़तूं असांखे छॾनि ई नथियूं सुकनि जे हवा में सावा बि सड़दा था वधनि हा हा गुनाहगारनि जे करे बेनमाज़नि जे करे बेदीननि जे करे दीनदार नमाज़ी भी वेचारा परेशान कोटिया जो सॼो इलाइक़ो दरिया बणिजी वियो झलमक्सी समुंड वारो नज़ारो पियो ॾेखारे अलाए केतिरा माण्हू तड़पी तड़पी हिन में मरी विया अलाए केतिरा माण्हू बेघर थी विया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो सिंध जी भी इहा हालत लॻी पई आहे हा हा अलाए केतिरियूं ई जायूं कयूं बरसातुनि ते बरसात वञे न थी कराची भी दरिया जो मंज़र पई ॾेखारे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो परेशानियूं वञनि ई नथियूं असांखां इहे सभु बेनमाज़नि जूं नौसतियूं आहिनि इहे गुनाहनि जूं नौसतूं आहिनि इहे असांजे बदअमालीअ जूं नौसतियूं आहिनि ज़ाहरल फ़साद फ़िल बर्रि वल बहर बिमा कसबत अयदीन्नास अदा मां सच थो ॻाल्हायां कन ग़लति ॻाल्हाए नथा तव्हां मां पुछां थो कयां नमाज़ी घणा कनि बेनमाज़ी अल्लाह जो वास्तो दो बेनमाज़ी हो नमाज़ी थी वञो ज़िंदगीअ ते को भरोसो नथो हयातीअ ते को भरोसो नथो पतो ही न पवंदो दुनिया जो जान छड़ियूं हलिया वेंदो मां हाणे वियुमि घोट के पासे ॾे मुंहिंजो जलसो अबड़ा बिरादरीअ जा मूंखे चयूं साईं इब्राहिम जंहिं जलसे ते आयो आहियां इहो ई साले सवाब जो जलसो आहे बस सका ॿाहिरि वीचारा दुनिया जो जान छॾे आहे मूंखे दर्दनाक उन्हनि जो वाक़ियो ॿुधायो मूंखे फोटूं बि उन्हनि जा ॾेखारियूं वीडियो भी ॾेखारियूं हिकिड़े जी उमिरि 16 साल ॿिए जी उमिरि 15 साल हाँ भई सका ॿाहिरि 28 रोज़े ते अब्दुल हमीद अब्दुल मजीद उन्हनि जा नाला 28 रोज़े ते हुया पे चवनि पिया त वञी दर्जीअ खां कपिड़ा खणंदासीं वञी ईद जे लाइ चश्मा वठंदासीं वञी वाचूं वठंदासीं वञी जुतियूं वठंदासीं वीचारा हुया पे दर्जीअ खां कपिड़ा भी खयूं वया पे चश्मा भी वरतूं वया पे वाचूं भी वरतूं जुतियूं भी वरतूं वापसि थिया हाणे मोटिया था अचनि सामान हिननि खे अचानक मोटरसाइकिल जो एक्सीडेंट अची तेले सां थो थिए धमाके सां मोटरसाइकिल लमदी खाईंदी वञे पर इहे ॿई शहज़ादा हेठों अची विया सामान हिननि जा हेॾों जो होॾे हलिया विया चश्मा टुकर थी विया वाचां भॼी पियूं जुतियूं हेॾों जो होॾे हली वियूं कपिड़ा हेॾों जो होॾे पर इहे ॿई नौजवान जिनजी 16 ऐं 15 साल उमिरि ॿुधायूं चई वॾो हेठों टेले जे अची वियो मुंहुं सॼो वीचारे जो चिथारिजी वियो ॾिसण जहिड़ो न हो वीचारो ऐं नंढे जे लाइ ॿुधाइनि पिया चई हेॾो टेले हुनखे चिथारियो जो बांह वीचारे जी अलॻि थी वई पेट फाटी पियो जंघूं वीचारे जे भॼी पियूं वीचारो ज़रियूं ज़रियूं थी वियो जो लाश वीचारे जो रुमाल में वेड़े खणी आया मूंखे चवनि पिया जीअं साईं इब्राहिम अम्मा वीचारी परेशान आहे हिननि जी रोए थी वेठी उनखे कुझु वाइदो कयो त सब्र करे अम्मा खे तलकीन कयो मुंहिंजे अखियुनि मां पाणी वही आयो मां जो यार जॾहिं मूंखे तव्हां वाक़ियो था ॿुधायो हे फोटूं था ॾेखारियो वीडिया था ॾेखारियो मूंखे अलाए छा थो थिए जीअं मां मिठी गुलाब जा गुल हा हा
अखिन जे सामूं इन सूरत में ॾिठा जो वॾे जो मुंहुं चिथारिजी वियो आहे, नंढो ज़रियूं ज़रियूं थी वियो आहे। अम्मा जे मथां छा हूंदो, अम्मा जे दिलि ते छा गुज़र थींदो हूंदो, अम्मा जी तबियत केॾी ग़मगीन हूंदी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा दोस्तो, मूंखे त जेतो थियो मां अम्मा मिठीअ खे सब्र जी तरक़ी न कयमि, पर मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, हा हा इहा केॾो त अचानक हादसो ख़तरनाक थी पियो जो उहे वीचारा नौजवान खिलंदा ऐं मुस्कुराईंदा घर विया। वापसि जनाज़ा अहिड़ा मोटिया जो लाश बि उन्हनि जा सुञाणप जहिड़ा न रहिया। तंहिंजे करे मुंहिंजी मुहतबाना गुज़ारिश इहा आहे त महिरबानी करे नेक थी वञो। कुल्लु मा अलैहा फ़ान व यब्क़ा वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। वाइज़ त घणा, मौज़ू त घणा। अज़ीज़ो, मां इन जे लाइ हर हर इन्हनि मौज़ुनि ते ईंदो आहियां त असां में इहा बीमारी घणी थी वई आहे, निमाज़ साम्हूं निकिरी वई आहे, बेदीनी घणी थी वई आहे। मस्जिदूं वेझायूं रोईंदियूं थियूं वतन, हुजे को मस्जिदनि जे ॻोढ़नि ॾिसण वारो, क़ुरान शरीफ़ वेझारो घरनि में रोईंदो थो अचे। अल्लाह, अॼु असां हिन टचूं ॿारनि में गुम थी वियासीं। चङा भला माण्हू वेठा टच ते क़ुरान शरीफ़ पढ़ंदा, होॾो हुन क़ुरान शरीफ़ खे न खणंदा। मां दोस्तनि खे, यारनि खे चवंदो आहियां, हाफ़िज़नि सगोरनि खे बि चवंदो आहियां, मौलवियुनि खे बि चवंदो आहियां, यारो टच में न पढ़ो क़ुरान मजीद, हीअं पढ़ो। हुन क़ुरान शरीफ़ जे खणण में आराम, हुन क़ुरान शरीफ़ सां भाकुर पाइण में आराम, हुन क़ुरान शरीफ़ जी ज़ियारत में मज़ो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जी ज़ात जो कसम आई हो मुजरब मज़ा आलम फरमाइनि था, जॾहिं बि तव्हां कंहिं ग़मीअ में, कंहिं परेशानी में अची वञो, वुज़ू करे बिस्मिल्लाह रहमान रहीम करे क़ुरान शरीफ़ खे खणी चुमियूं पाए, अखियुनि ॾे घुमाए हीअं छड़ी तव्हां भाकुर पाए क़ुरान मजीद सां वेही रहंदो, अल्लाह ताला तव्हांखे एॾी टेक नसीब फरमाईंदो ॼण त सॼी ताक़त तव्हांजे हवाले आहे। असांजो तजुर्बो आहे। जॾहिं बि तव्हां परेशान थियो, क़ुरान मजीद खे खणी भाकुर पायो, सभु तव्हांजो ग़मियूं ख़तमु थी वेंदियूं, टेक अची वेंदी तव्हांखे। अॼु क़ुरान मजीद वणे नथो, अॼु रागनि जे कदर काहे पिया, अॼु साज़नि जे कदर काहे पिया, अॼु ज़िना जे कदर काहे पिया। कहिड़ो गुनाह आहे जेको मुस्लमाननि में न आहे, कहिड़ी बेहयाई आहे जेका मुस्लमाननि में न आहे, कहिड़ी ग़लती आहे जेका मुस्लमाननि में न आहे। ओ मुस्लमानो, संभालियो पार, सियाणा थियो, ग़लतियुनि ऐं गुनाहनि जे करे हीअ ज़िंदगी बि पंहिंजी ख़राब करे छॾी अथव, क़बर क़यामत बि पंहिंजी विञायूं वेठा हो। क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदल रहमान। अञा वॾे आवाज़ सां अल्लाह जो वास्तो तो मां झोली फैलाइण आयो आहियां। यार, दुनियादार घणा थी विया हो, हाणे दीनदार थियो। दुनिया 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 जे कॾ ड्रो नथो थिए पैसे मां। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, जंहिं महिनत में लॻा हो, इहा महिनत हिते थुकां पई खाईंदी। इहे तव्हांजा हाँ बंगला, इहे जायदादियूं, इहे ज़मीना, इहे तव्हांजा हाँ हाँ कोस्टर, ये तव्हांजूं बसियूं, ये तव्हांजूं वेना, ये तव्हांजूं कोचा, ये तव्हांजा पेट्रोल पंप हिते पिया थुका खाईंदा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, हथे ख़ाली हलिया वेंदो क़बर में। अलमाल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात
वॾे आवाज़ सां हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। चो कुरान मजीद सचो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो महिनत कयो पंहिंजे घरनि में महिनत कयो नमाज़ जी पंहिंजनि घरनि में महिनत कयो कुरान जी तिलावत जी पाण ते महिनत कयो दीनदार बणजण जी पंहिंजनि बचनि ॿारनि ते महिनत कयो दीनदार बणजण जी मरणो आहे पर नेक दी मरूं या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। अञा वरी आवाज़ सां अदा मरणो अथव कनि न केरु आहे जेको मौत खां भॼे। ओ यारो मरण खां पहिरीं मरण जी तयारी कयो। ओ यारो मरण खां पहिरीं नमाज़ जा पाबंद थी वञो। ओ यारो मरण खां पहिरीं पंहिंजनि बचनि ॿारनि खे नमाज़ी बणायो। मरण खां पहिरीं पंहिंजनि बचनि ॿारनि खे क़ुरान जो आशिक़ बणायो। मरण खां पहिरीं पाण खे पंहिंजनि बचनि ॿारनि खे दीनदार बणायो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो पाण। असां दुनिया में हिन जे लाइ न आया आहियूं त बंगला ठाहियूं। असां दुनिया में हिन जे लाइ न आया आहियूं त जायदादियूं कमायूं। असां दुनिया में हिन जे लाइ न आया आहियूं जो पैसा कमायूं। असां दुनिया में हिन जे लाइ आया आहियूं जो जन्नत कमायूं। असां दुनिया में हिन जे लाइ आया आहियूं जो नेकियूं कमायूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो महिनत कयो दुनिया में जन्नत कमाइण जे लाइ। महिनत कयो दुनिया में नेकिन कमाइण जे लाइ। महिनत कयो दुनिया में अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। असां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ दुनिया में आया आहियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो संभालियो पाण। रब राज़ी न कंदासीं त दुनिया भी ख़राब क़ब्र क़यामत भी ख़राब। मां वाइदनि में चवंदो आहियां को अबे खे नाराज़ करे वो ख़ुशि नथो रही सघे। को मां मिठे खे नाराज़ करे वो ख़ुशि नथो रही सघे। को मुर्शिद खे नाराज़ करे वो ख़ुशि नथो रही सघे। हाँ को उस्ताद खे नाराज़ करे वो ख़ुशि नथो रही सघे। पर जेको अल्लाह खे नाराज़ कंदो वो कीअं ख़ुशि रही सघंदो। अल्लाह जो वास्तो त पंहिंजे रब खे राज़ी कयो। मल्लहुल मौला फलहुल कुल्लु हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर। केड़ा केड़ा जुराद दा के इंशाअल्लाह अल्लाह के राजी कंदासीं। थींदी महिनत सुस्त थी आऊं सफ़र इन टच मोबाइल अंदर तव्हांखे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। जेका थोड़ी धकी हुई ईमान जी ज़रिए उहा भी हली वई आहे मुसलमाननि मां। असां ये नौजवान नस्ल ने टिकटॉक दे न इंटरनेट दे इन फेसबुक दे ॾींहुं राति पंहिंजी ज़िंदगी ख़राब था कनि। अल्लाह अकबर कबीरा मुसलमानो संभालियो पाण। इंटरनेट जे ग़लत इस्तेमाल खां पाण खे बचायो। उघाड़नि फिल्मनि ॾिसण खां पाण खे बचायो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो परायनि माइनि ॾिसण खां पाण खे बचायो। हे वॾी बीमारी आहे। इहा टच मोबाइल वॾी ख़तरनाक शइ आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो पाण। मौलाना हाँ पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी बुज़ुर्ग तो फरमाए चवे तो इन दौर जे हिसाब सां वॾे मां वॾा माण्हू जनम जी बाहि जो बल बणबा त इंटरनेट ग़लत इस्तेमाल करण जे करे टच मोबाइल ग़लत इस्तेमाल करण जे करे अॼु असां मुसलमाननि जे नज़र था फेरियूं। अॼु असां भाइरनि जे नज़र था फेरियूं। अॼु असां मर्दनि ऐं माइनि जे नज़र था फेरियूं। जाॾे तारे इहा टच मोबाइल ग़लत इस्तेमाल थी रही आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो बचायो पाण खे टच मोबाइल जे ग़लत इस्तेमाल खां। मां मौलवियुनि खे बि चवां थो जेके मौलवी राति जो
कुरान मजीद जी तिलावत करे सुमदा हाणे फेसबुक हलाए पौधा सुमन मां हाफ़िज़नि खे बि चवां थो जेके हाफ़िज़ रात जो कुरान जी तिलावत करे सुमदा हाणे फेसबुक हलाए पौधा सुमन ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो संभालियो पाण महिरबानी करे इन टच मोबाइल जे ढंग खां पाण खे बचायो इन जे ग़लत इस्तेमाल खां पाण खे बचायो उहो माण्हू न आहे जंहिंजे हथ में इहा टच मोबाइल न हुजे उहो माण्हू ई नज़र नथो अचे जंहिं वटि इहा इंटरनेट न हुजे ॾींहुं राति लॻा पिया लॻी गंदगीअ में बेहयाईअ में बुछड़ाईअ में ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो संभालियो अचानक मौत अची वेंदव वेठा पोइ क़बर क़यामत में रोईंदव त छा करे आयासीं हे छा अमाल करे आयासीं ॾींहुं राति कहिड़ी गंदगी कई टच मोबाइल ॾे कहिड़ी बेहयाई कई हे त असांजो खातो ई सॼो ख़राबु लॻो पियो आहे रोई करे अल्लाह खे चवंदो अल्लाह असांखे ॿीहर मोटाए दुनिया में त असां नेक थियूं वलौला अख़रतनी इला अजलिन क़रीब अल्लाह ताने वारो मुसलमानों पोइ ॿीहर ज़िंदगी न मिलंदव तंहिंजे करे न पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो हिन दुनिया वारी हयातीअ जो क़दुरु कयो नेक थी वञो निमाज़ी थी वञो टच मोबाइल जे घणे इस्तेमाल खां पाण खे बचायो मुंहिंजा अज़ीज़ो क़ुरान जी तिलावत घणे मां घणे कयो रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्स वल कमरु बिहुस्बान वल नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा ववज़अल मीज़ान अञा वॾी आवाज़ सां अलाए छा थी वियो आहे ये निभागी आई आहे त हणी तबाह करे विधो थी अल्लाह ॼाणे थो मौलवियुनि जा ई कम लही आहे हाफ़िज़नि जा कम लही आम माण्हू त अलाए वञी किथे पुॻो आहे यहूदनि नसारनि वॾी साज़िश कई इहा टच मोबाइल कढी हणी तबाह करे विधो मुस्लमाननि अल्लाह जो वास्तो थो नंढनि ॿारनि खे इहा मोबाइल न वठी ॾियो मार जाए ते चवां नुक़सान आहे वॾो अल्लाह जो वास्तो थो घरनि में इहे टच मोबाइलियूं वठी न ॾियो वॾो नुक़सान अथव पाण वटि बि न रखो जे रखो था त हिन जो सही इस्तेमालु कयो ग़लति इस्तेमाल खां बचो घणे इस्तेमाल खां बचो नशाई न थी वञो माण्हुनि में हेॾो फेसबुक जो नशो भरिजी वियो आहे चांहि जे मवालनि खां फेसबुक जा मवाली वधी विया हाँ हीरोन जे मवालनि खां फेसबुक जा मवाली वधी विया हाँ आफ़ीम जे चरस ऐं भंग जे नशे खां फेसबुक जा नशाई वधी विया ॾींहुं राति फेसबुक ॾींहुं राति इंटरनेट ॾींहुं राति टच मोबाइल ग़रक़ थी विया असांजा नौजवान पोड़ा बि ग़रक़ थी विया मर्द ऐं मायूं ग़रक़ ॾींहुं राति न निमाज़ यादि आहे न क़ुरान यादि आहे न मस्जिद यादि आहे न आज़ान थी ॿुधण में अचे न बेमा जो सदको ॿुधण में अचे हाँ न असांखे दीन इस्लाम थो सम्झ में अचे ॾींहुं राति रुॻी टची टचा अल्लाह जो वास्तो तो मुसलमानों संभालो मदा कबर क़यामत में वेठा होते अफ़सोस कयो वो तुम्हारो अफ़सोस को फ़ाइदो न ॾींदो जेको अफ़सोस करणो तो हिते कयो जेका निदामत करणी तो हिते कयो जेको रोइणो तो हिते रो अल्लाह हिकिड़े घोड़े जे सदके अरबाज करे फरमाए तव्हांजे लाइ माफ़ीअ जो ऐलान करे तव्हांखे पंहिंजे रहम ऐं करम सां नवाज़े छॾींदो फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह टच मोबाइल जो ग़लति इस्तेमालु न कंदासीं महिनत थींदी चओ इंशाअल्लाह नंढनि ॿारनि खे टच मोबाइल चओ घरनि में टच मोबाइल मुंहिंजा अज़ीज़ो इहा महिनत कयो अॼु असां ईमान मोकिलाईंदो थो वञे अॼु असां निमाज़ मोकिलाए वई आहे अॼु असां क़ुरान मोकिलायो आहे अॼु असां दीन मोकिलायो आहे
अॼु असां इस्लाम मोकिलायो आहे रुॻी इन जे करे जो ॾींहुं राति असां बेहयाई बुशराई में टच मोबाइल में लॻा पिया आहियूं। ईअं न थिए जो वेठा रो क़बर क़यामत में वक़्तु अथव पाण खे संभालण जो, कंदव महिनत। अदा इहो मुंहिंजो वाइज़ अथव, इहो मुंहिंजो जलसो अथव, इहा मुंहिंजी मौदबाना गुज़ारिश अथव। ॿेली पाण खे संभालियो। हयातीअ ते को एतबार न आहे, ज़िंदगीअ ते को एतबार न आहे। बचनि खे नेक कयो, पाण खे नेक कयो, नेकियूं कमींदव। गुनाहनि खां पासीरा थियो। अलाह जी ज़ात जो कसम आहे, गुनाहगार जी ज़िंदगी तबाह आहे, गुनाहगार जी ज़िंदगी दुनिया वारी बर्बाद आहे, क़बर वारी बि ख़राबु आहे, आख़िरत वारी बि जहन्नम वारी बाहि आहे। तंहिंजे करे संभालियो पाण, वक़्तु अथव संभालण जो। मुंहिंजा अज़ीज़ो क़ुर शरीफ़ खे पंहिंजे दिलि में जाइ ॾियो। हिन क़ुर शरीफ़ जी तिलावत कयो, हिन क़ुर शरीफ़ सां भाकुर पायो, निमाज़ जी पाबंदी कयो, घरनि में निमाज़ पढ़ायो ऐं नेकियूं कयो, गुनाहनि खां भॼी वञो। अलाह साईं हिननि सभिनी खे नेक ऐं निमाज़ी बणा, सभिनी खे क़ुर मजीद जो आशिक़ बणा। अलाह साईं सभिनी खे हज़रत इमाम हुसैन वांगुरु निमाज़ सां मोहबत नसीब फरमा, सभिनी खे सही माना में हुसैनी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। ए इलाहुल आलमीन असांजे बिरादर, असांजे भाउ मौलाना जमाल साहब जी महिनत क़बूल फरमा। ए इलाहुल आलमीन जिन बि भाउ सां माली ऐं जानी तावन कयो आहे, समूरनि जी महिनत क़बूल फरमा। ए इलाहुल आलमीन तू रहम जी नज़र फरमा, करम जी नज़र फरमा। अल्लाह साईं आधी राति जो वक़्तु थी वियो आहे, दुआ जो वक़्तु आहे, माफ़ीअ जो वक़्तु आहे, बाज जी नज़र फरमा। ए इलाहुल आलमीन असां ॾाढा गुनाहगार आहियूं, ॾाढा ऐबनि में भरिया पिया आहियूं, ॾाढा गंदगीअ में भरिया पिया आहियूं। ए इलाहुल आलमीन असां सम्झूं था हे ॿोॾियूं, हे बरसातियूं, हे तूफ़ान, हे खिमड़ियूं, हे करोना, हे मांग, इहो सभु असांजे हथनि जी कमाई आहे, गुनाहनि जी नवसत आहे। अलाह साईं जहिड़ा तहिड़ा तुंहिंजा बाना रहम जी नज़र फरमा, बाज जी नज़र फरमा। सभिनी खे नेकोकार बणा, सभिनी खे निमाज़ी बणा। ख़ासि तरह सां जेके बि हिन दुआ में अलाह हिन जलसे में शरीक आहिनि, अलाह साईं सभिनी खे उमिरियुनि में, बचनि में, अमरनि सालनि में, इज़तुनि में, सेहतुनि में बरकतूं नसीब फरमा। ए इलाहुल आलमीन हेॾो टाइम थी वियो आहे, राति आधी गुज़री चुकी आहे, हे तॾहिं बि क़ुर जे इश्क में वीचारा वेठा थी। ए इलाहुल आलमीन हे क़ुर जी मोहबत में वेठा थी। न मां पैसा बासिया मान, न की मां हिननि सां दमा न कयुमि, न की हिननि खे पिस्टल ॾेखारिया, हे तोखे राज़ी करण जे लाइ बिना ज़ोर ज़बर जे पाण क़ुर जे इश्क में वेठा रही। अलाह साईं हिननि सभिनी जो अचणु क़बूल फरमा। अलाह साईं असांजे भाउ मौलाना जमाल साहब जी महिनतूं क़बूल फरमा। ए इलाहुल आलमीन भाउ जी उमिरि में, सेहत में, बचनि ॿारनि में बरकतूं नसीब फरमा। ए इलाहुल आलमीन असांखे टच मोबाइल जे ग़लति इस्तेमाल खां बचा। ए इलाहुल आलमीन असांखे टच मोबाइल जे ग़लति इस्तेमाल खां बचा। ए इलाहुल आलमीन रहम जी नज़र फरमा, करम जी नज़र फरमा। ए इलाहुल आलमीन असांखे दीन जो फ़िक्र नसीब फरमा, असांखे दीन जो फ़िक्र नसीब फरमा, असांखे दीन जो फ़िक्र नसीब फरमा। ए इलाहुल आलमीन तू रहीम रब्बा, तू करीम रब्बा, तू गफ़ार रब्बा, तू सत्तार रब्बा। ए इलाहुल आलमीन जहिड़ा तहिड़ा तुंहिंजा बंदा करम जी नज़र फरमा, जहिड़ा तहिड़ा तुंहिंजा बंदा रहम जी नज़र फरमा। ए इलाहुल आलमीन दुआ जे क़बूल थियण जो वक़्तु आहे, सभिनी जा हथड़ा क़बूल फरमा, सभिनी खे माफ़ी नसीब फरमा, सभिनी जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, सभिनी जूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमा, सभिनी जूं परेशानियूं रफ़े दफ़े फरमा, सभिनी जा मसइला आसान फरमा, सभिनी बीमारनि खे सेहत नसीब फरमा, सभिनी रेवलादनि खे नेक साल औलाद नसीब फरमा। ऐं सभिनी खे अलाह साईं ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब फरमा, ॿिन्ही जहाननि जे बुराइनि खां सभिनी जी हिफ़ाज़त फरमा, रहम फरमा, करम फरमा, बाज फरमा। ए इलाहुल आलमीन ॾिसूं था मुस्लमाननि मां मुस्लमानी निकिरंदी थी वञे, टच मोबाइल जे करे ॾाढी मुस्लमाननि में बेहयाई फैलिजी वई आहे, ॾाढी बिछड़ाई फैलिजी वई आहे। ए इलाहुल आलमीन तू रहीम रब्बा असांखे इन गुनाह मां निजात नसीब फरमा, टच मोबाइल जे गुनाह खां असांखे आज़ाद करण फरमा। ए इलाहुल आलमीन ए खाल के कायनात, ए माल के कायनात, ए राज के कायनात,
आधी रात जो वक्त आहे, दुआ जी क़बूलियत जो वक्त आहे। अल्लाह साईं असांजे बच्चन के, असांजे ॿारनि खे, असांजे ख़ानदाननि खे, असांजे आल औलाद के सभिनी खे नेक सालियो बणा। इलाहुल आलमीन असांखे जॾहिं मारे त निमाज़ वारो मौत नसीब फरमाइजा। असांखे जॾहिं मारे त क़ुरान जी तिलावत वारो मौत नसीब फरमाइजा। असांखे जॾहिं मारे त काबे जे दीदार वारो मौत नसीब फरमाइजा। असांखे जॾहिं मारे त रोज़े रसूल जे दीदार वारो मौत नसीब फरमाइजा। इलाहुल आलमीन तू करीम रब्बा, तू गफूर रब्बा, असांजा हथ क़बूल फरमा। वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।